नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त कराची जे इलाइक़े गड्डा गुज़िरियल ॾींहुं रिंद क़ौमी एहतियात जे अॻुवाण अली गुल रिंद जी 125 मोटरसाइकिल नंबर 2151 KMS मॉडल नंबर 2019 सोराबगोड़ थाणे जी पार्किंग मां चोरी थी वई हुई। इन खिलाफ़ रिंद क़ौमी एहतियात जे अली अहमद रिंद, टकरी साबिर अली रिंद, अब्दुल नबी रिंद ऐं ॿिनि जी अॻुवाणी में सोराबगोड़ थाणे जे गेट आॾो हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी एहतिजाज मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते SHO सोराबगोड़ रिंद क़ौमी एहतियात जे अॻुवाणी यकीन ध्यानी कराईंदे चयो त असां हर हाल में तव्हां सां गॾु आहियूं, असां बि हर मुमकिन कोशिश कंदा। बाक़ी ही पार्किंग जिथां मोटरसाइकिल चोरी थी इहो सोराबगोड़ जो हद न पर सचल ॻोठ जो हद आहे। वधीक कार्रवाई FIR इन थाणे ते करायो, असां तव्हां सां गॾु आहियूं। रिंद क़ौमी एहतियात जे अॻुवाणी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे पुलिस पारां रुलायो पियो वञे, पुलिस हदबंदी जी तकरार सभु ख़ामोश तमाशाई बणियल आहे। असां परेशान आहियूं। हिननि IG सिंध एडिशनल IG SSP ईस्ट खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी असांजी चोरी थियल मोटरसाइकिल वापसि कराई वञे। ॿी सूरत में रिंद क़ौमी एहतियात जे प्लेटफॉर्म तां ॿीहर सोराबगोड़ थाणे जे अॻियां ज़बरदस्त एहतिजाज कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।